अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहियां सभु ठीकु हूंदा। दोस्तों वेलकम आहे असांजे हिन ड्रामे जे चैनल ते। ऐं अॼु दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदुमि हिन ड्रामे जे बारे में। ही कहिड़ो ड्रामो आहे, कहिड़े चैनल ते ईंदो ऐं हिन में कहिड़ा अदाकार आहिनि, सभु तव्हांखे मां अॼु हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। सो महिरबानी करे अवां दोस्तनि खे अर्ज़ु थो कजे त अगरि तव्हां असांजे हिन चैनल ते पहिरियों दफ़ा आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं वीडियो खे जेको आहे सो बेल आइकन जो जेको बटन आहे उनखे ज़रूरु दॿाईंदा। उन सां छा थींदो, तव्हां जेको बेल आइकन खे दॿाईंदा उन सां असांजो चैनल आल थी वेंदो ऐं आल थी वेंदो त असांजो हर वीडियो आसानी सां तव्हां ताईं पहुचंदो रहंदो। दोस्तों असांजी हिकु बहितरीनु महिनत आहे जेकी अवां दोस्तनि लाइ करे रहिया आहियूं त जीअं तव्हांखे पल पल जी ख़बर ॾींदा हलूं, ड्रामनि जे बारे में ॾसींदा हलूं। दोस्तों हीउ ड्रामो आहे लहरूं लहरूं ज़िंदगी। जी हा दोस्तों, हिन ड्रामे जो नालो आहे लहरूं लहरूं ज़िंदगी, जेको सिंध टीवी ते अॼु राति 8 बजे खां हलंदो। ऐं दोस्तों हीउ लहरूं लहरूं ज़िंदगी जेको ड्रामो आहे अॼु राति 8 बजे खां हलंदो सिंध टीवी ते। हिन ड्रामे जो नालो जेको आहे हिकु सोचे सम्झी रखियो वियो आहे ऐं बाक़ाइदा हीउ ड्रामो आहे जेको सिंध टीवी ते हलंदो ऐं अॼु राति 8 बजे खां हलंदो। हिन में वॾा नाले वारा अदाकार आहिनि, अली रज़ा कटबर आहिनि, उन खां अलावा ॿिया बि घणी सारा जेको आहे सो अदाकार आहिनि। तक़रीबन मुंहिंजे अंदाज़ सां हिन ड्रामे में कुझु नवां अदाकार आहिनि, बाक़ी टोटल ही ओल्ड एक्टर आहिनि ऐं तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। सो दोस्तों अॼोको वीडियो कीअं लॻो? उमेद आहे तव्हांखे ठीकु ठाकु लॻो हूंदो। जे अगरि पसंदि न आयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे जेको आहे सो पसंदि न बि आयो हुजे त बि असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ताकी अव्हांखे अहिड़ा वीडियो मिलंदा रहनि। दुआनि में यादि, अल्लाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं सुभाणे के वीडियो में। थैंक यू।